अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम डिबेट सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइट ऐं मूंसां गॾु मुल्क जा ॿ सीनियर सहाफ़ी शाहीन कुरैशी साहब ऐं जनाब नसीर गोपांग साहब गॾु आहिनि ऐं गुफ़्तगू कंदासूं मुल्क तोड़े ख़िते जे अहम मामलनि जे हवाले सां। ऐं शुरूआति कंदासीं आर्मी चीफ पाकिस्तान जो आर्मी चीफ चीन जे दौरे ते वियल आहे ऐं उहो को मुख़्तसिर दौरो न आहे पर तफ़सीली दौरो आहे, 5 ॾींहंनि जो दौरो आहे ऐं उनमें जेको ही आर्मी चीफ साहब जो चोथों मुल्क आहे जिन खे उहो विज़िट पिया कनि। 29 नवंबर 2022 ते हुननि बैसित आर्मी चीफ जी कमान संभाली हुई ऐं उनखां पोइ जनवरी जे महीने में हुननि पहिरियों दौरो कयो हो जेको सऊदी अरब जो हो, जिते हो मोहम्मद बिन सलमान साहब सां मिलिया हुआ। उनखां पोइ उन्ही दौरे जे दौरान सऊदी अरब खां पोइ हू जेके हिन हलिया विया हुआ UAE, जिते हुन पंहिंजो UAE जे सदर सां मुलाक़ात कई हुई। उनखां पोइ हू वापसि आया हुआ। फेबरवरी जे महीने में हू बर्तानिया विया हुआ, जिते उनखे बर्तानिया जे डिफेंस सेक्रेटरी पारां जेका आहे उहा दावत मिली। पर जनवरी जे अंदरि जनरल लॉयड ऑस्टिन जेको आहे डिफेंस सेक्रेटरी आहे अमेरिका जो, उन्हनि बि फ़ोन करे मुलाक़ात पंहिंजो जेको आहे मुबारकबाद ॾिनी हुई उहिदे संभालण ते। पर पाकिस्तान जे आर्मी चीफ अञा ताईं अमेरिका जो दौरो न कयो आहे। इन विच में जेको आहे जॾहिं बर्तानिया खां मोटिया त वरी हिकु दफ़ो ॿीहर UAE विया हुआ ऐं उतां खां पोइ मतिलबु आहे इहे 3 मुल्क अॻे आर्मी चीफ विज़िट कया आहिनि, सऊदी अरब, उनखां अलावा पंहिंजो UAE ऐं पंहिंजो बर्तानिया। ही चोथों मुल्क आहे चीन जो जंहिं तरफ़ वियल आहिनि ऐं ख़ासि तरह हिन मौक़े ते जॾहिं पाकिस्तान जे केतिरा ई मामला स्ट्रेटेजिकली उहे हिन वक़्तु फाथल आहिनि, ख़ासि तरह IMF वटि पाकिस्तान जा मामला फाथल आहिनि। उन वक़्तु कुझु ॾींहं पहिरियों बि वज़ीर आज़म साहब जेको ऐलान कयो हुयो उनमें चयो हुई त जेको UAE ऐं सऊदी अरब खां बि जेका असांखे पैसा मिलिया आहिनि उहे उनमें आर्मी चीफ जो अहम किरदारु आहे। पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आर्मी चीफ जे हिन दौरे जेको अॼु उते पहुता आहिनि, उनखां पहिरें हिन महीने जे अंदरि 11 ऐं 12 तारीख़ ते अप्रैल जी जनरल नदीम अंजुम साहब जेके DGIS आहिनि, उन्हनि बि चीन जो 2 ॾींहंनि जो दौरो कयो हुयो। तंहिं करे इंतिहाई अहम जेका आहे उहा डेवलपमेंट थिए पई। पाकिस्तान जी जेका सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जे पारां चीन जो 1 महीने में DGIS जो ऐं उनखां पोइ आर्मी चीफ जो दौरो ऐं उहो बि 4-5 ॾींहंनि जो दौरो काफ़ी अहमियत वारो जेको आहे उनखे ॾिठो पियो वञे। ख़ासि तरह जॾहिं आर्मी चीफ दौरो पियो करे त उन वक़्तु ई मुल्क जे रीजन जे अंदरि ख़िते जे अंदरि हिकिड़ो ॿी अहम डेवलपमेंट उहा थी आहे त उहा ऑस्ट्रेलिया पारां पंहिंजो जेको आहे डिफेंस स्ट्रेटेजिक रिव्यू जे नाले सां जेका ऐलान कयो वियो आहे ऐं उनमें चयो वियो आहे त ऑस्ट्रेलिया 40 सालनि खां पोइ पंहिंजी जेका डिफेंस स्ट्रेटेजी आहे उनखे पंहिंजो रिव्यू कयो आहे ऐं हाणे ऑस्ट्रेलिया पंहिंजी डिफेंस बजट खे वधाईंदो ऐं डिफेंस इक्विपमेंट्स जे अंदरि इन्वेस्टमेंट कंदो। ऐं उनजे लाइ चयो वियो आहे त ऑस्ट्रेलिया जेका हिन वक़्तु उनजी मिसाइल टेक्नोलॉजी जेका आहे उहा 40 किलोमीटरनि ताईं मार करे थी पई, हाणे उनखे वधाए 500 किलोमीटरनि ताईं वधायो वेंदो ऐं उनखां पोइ एटॉमिक पावर रखंदड़ सबमरीन्स जेके आहिनि, जेके एटमी हथियार खणी हलंदियूं, उन्हनि जो बि बंदोबस्तु कयो वेंदो। उनखां अलावा ॿिया इक्विपमेंट्स ते जेको आहे ह्यूज इन्वेस्टमेंट ऑस्ट्रेलिया कंदो ऐं ज़ाहिर आहे इहा जेका आहे उन रिव्यू जे अंदरि चयो वियो आहे त जेको आहे जेका सूरत हाल आहे ख़िते जी उहा उहे न रही आहे। तंहिं करे ऑस्ट्रेलिया खे ज़रूरत आहे ऐं ख़ासि तरह जॾहिं असां उन रिव्यू में चयो वियो आहे त चीन ऐं अमेरिका जेका हिन रीजन जे अंदरि यानी उन रीजन जे अंदरि जेको एशिया पैसिफिक चयो वञे थो, उनजे अंदरि साउथ चाइना सी ते जेको चीन जे दावा हुअनि उनजे करे ऑस्ट्रेलिया पंहिंजी डिफेंस स्ट्रेटजी खे रिव्यू करण ते मजबूर थियो आहे। अहिड़ी सूरत हाल में पाकिस्तान जी आर्मी चीफ जो चीन जो दौरो यकीनी तौर ते इंतिहाई अहम आहे, छाकाणि त ग्लोबल पॉलिटिकल जेका अलाइनमेंट आहे उनमें तमामु तेज़ी सां डेवलपमेंट्स अचनि पियूं। उनमें पाकिस्तान जे आर्मी चीफ जे दौरे खे आलमी सतह ते बि बिल्कुलु हिकिड़े मख़सूस पंहिंजो हिकिड़े ख़ासि अहमियत सां ॾिठो पियो वञे। इन्हनि मौज़ू खां अलावा असां जेको गुफ़्तगू कंदासूं अॼु जेको आहे DGISPR जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उनमें जेको उनजो जेको अहम ॻाल्हि जेका हुन कई आहिनि, कुझु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान जी फ़ौज जो हुकूमत सां सियासी वास्तो को बि कोन्हे, उहो गैर सियासी वास्तो आहे ऐं उहो आइनी वास्तो आहे उनजो, ऐं उन खे जेको आहे ग़लति रंग में पेश करणु, उहो जेको आहे सियासी रंग में ॾियण जी जेका हक़ीक़तूं आहिनि उहे ग़लति आहिनि। उनखां पोइ इहो चयो वियो आहे त
दहशत गर्द तंज़ीमूं ऐं उन्हनि जा सहूलियतकार, उनजो को मज़हब या उन्हनि जो को ईमान या उनजो को नज़रियो न हूंदो आहे। ऐं इहो बि चयो वियो त TTP या बलोचिस्तान जे तंज़ीमुनि जो गैर मुल्की एजेंसियुनि सां तालुक़ु जेको आहे उहो साबित थी चुको आहे। ऐं इहो बि चयो त कुझु मुल्क जा कुझु अंसर जेके आहिनि उहे दानिस्ता या गैर दानिस्ता तौरु हिंदुस्तान जे एजेंडा खे अॻिते वधाईंदा आहिनि। इहे बि असां हिन मौज़ू पंहिंजो ज़ाहिर पाकिस्तान से स्ट्रेटजी जे हवाले सां इन्हनि मौज़ूअनि खे ॻाल्हाईंदासीं। ऐं ज़ाहिर टियों मौज़ू जेको गुफ़्तगू कंदासीं, सुभाणे शहबाज शरीफ़ साहिबु जेको मुल्क जा प्राइम मिनिस्टर आहिनि, उन इतिहादी जमायतुनि जो अहम इजलास सॾाए वरितो आहे। अॼु 5 तारीख़ आहे, 26 ते उहो इजलास थींदो ऐं 27 तारीख़ ते कोर्ट सगोरी जेको आहे पंहिंजो ॿुधणी कंदी। ऐं ज़ाहिर आहे उनमें जेको डेड लाइन ॾिनी वई हुई उनमें इहे ई 2 ॾींहं बचनि था ॼोको, ऐं सुभाणे वारो 27 ते वरी कोर्ट सगोरी ज़ाहिर आहे उन ते कुझु न कुझु कंदी। इहे मौज़ू हूंदा। असांजी ख़्वाहिश हुई त मुल्क जे अंदरि दहशत पंहिंजो इंतिहा पसंदी हवाले सां बि जेकॾहिं टाइम ॾियो त उन मामले खे बि टच कंदासूं। कुरैशी साहब, नसीर गोपांग साहब, सभु खां पहिरियों त माफ़ी, मां थोरो अॼु लंबो इंट्रो ॾेई वियुसि। आर्मी चीफ का दौरा, शाहीन कुरैशी साहब हस्ब रिवायत आपसे शुरू करते हैं। आर्मी चीफ का दौरा किस तरह आप उसको देख रहे हैं? आर्मी चीफ का जनरल आसिम मुनीर का दौरा इस वक्त आलमी सतह पर पाकिस्तान की खारजा लेवल पर और पाकिस्तान के अंदरूनी मामलात तीनों हवालों से बहुत अहमियत का हामिल है। इस वक्त जिस तरह आलमी बसात चाइना और रशियन अंडरस्टैंडिंग के साथ ऑलरेडी यहाँ पर मशरिक़ वस्ता के अंदर एक तब्दीली आई और जिससे बड़ा धचका लगा, अमरीकी जो है खारजा पॉलिसी की नाकामी के इजहारिये के तौर पर उसको कहा गया। और चूंकि इलाकाई सतह पर चाइना इंगेजमेंट के बहुत प्लान बना रहे हैं और वो एग्रेसिवली इस पे काम कर रहे हैं, हमने गुज़िश्ता प्रोग्राम में आप ही के ये डिस्कस करके यहाँ तक आ गए थे कि पाकिस्तान और इंडिया के दरमियान जो तनाज़ा कश्मीर समेत दीगर तनाज़ात के बावजूद एक इक़्तिसादी और दीगर सियासी मामलात पे एक वर्किंग अरेंजमेंट के लिए बैकडोर डिप्लोमेसी ज़रूर कर रहे हैं। जिस तरह ईरान की कितनी जंग थी, यमन की सऊदी अरब के साथ जंग थी, लेकिन अगर इतने बड़े मामलात को सुलझा लिया गया है, क्योंकि जो चैलेंजेस दरपेश हैं आलमी सतह पर वो मुल्कों को ज़मीनी हक़ाइक़ के मुताबिक लेके जा रहे हैं और कोई तसव्वुर नहीं कर सकता था कि ईरान और लेकिन कुरैशी साहब, जिस तरह मैंने कहा कि इस रीजन के अंदर, खास तरह एशिया पैसिफिक रीजन के अंदर, जिस तरह बात हो रही है कि ऑस्ट्रेलिया, यूके और यूएस AUKUS के नाम से जो उन लोगों ने अलायंस बनाया हुआ है ट्राइलेटरल, उसमें जिस तरह ये ऑस्ट्रेलिया के प्राइम मिनिस्टर ने अपना ऐलान किया है कि अब वो जो है अपनी सिक्योरिटी जो है कैपेबिलिटीज़ को के ऊपर बहुत बड़ी ह्यूज इन्वेस्टमेंट कर रहे हैं। तो इस पैरा में क्योंकि अब तो ज़ाहिर अलाइनमेंट दुनिया के अंदर जो है वो बहुत तेज़ हो गई है, जो अपना जो ग्लोबल पावर पॉलिटिक्स है उसके अंदर ख़ास तौर पर आप जिसका जिक्र कर रहे हैं कि मिडल ईस्ट के अंदर जो चाइना ने अपना इनिशिएटिव लिया है, तो अमेरिकन खुद जो है और वेस्टर्न पावर्स खुद परेशान है। एक तो वो अपना यूक्रेन वार के मामले पे भी कुछ नहीं कर पा रहे, फिर मिडिल ईस्ट के अंदर भी चीन ने ये अहम किरदार अदा कर दिया, तो उन लोगों ने भी ऑस्ट्रेलिया के हवाले से ये ऐलान करवा दिया है। जी, और इसके अंदर मैंने एक सरसरी सा भी स्टडी की है, मैं इसको पूरा करूंगा और इंशाल्लाह आपके धरती टीवी के सामीन को बताएंगे कि ये भी एक यूक्रेन के बाद कहा जा रहा है कि जो हमारे इधर जो खर्तूम के अंदर का मामला है वो मतलब है कि कुछ मुबस्सरीन ने उसको अमेरिका का एक इनिशिएटिव, प्रीमेच्योर इनिशिएटिव कहा है, क्योंकि आलमी सतह पर चीज़ें जो हैं वो प्लेस हो रही हैं। इसको भी हम बीच में देखेंगे कि यकदम से खर्तूम में क्या, सूडान में क्या हो चुका है। तो कहने का मकसद ये है कि ये आसिम मुनीर साहब का दौरा बहुत अहमियत का हामिल है कि इसके अंदर दो तरफा चीज़ें होंगी। एक तो हमारी जो है हिंदुत्व वाली टीम की मौजूदगी में इस डिफ़िकल्ट इशू को किस तरह हल किया जाएगा, उसकी आउटलाइन क्या होगी, और दूसरी जानिब जो दुनिया भर के अंदर जो ये
اقتصادی چیلنجز ہیں اور پاکستان کی موجودہ صورتحال ہے اس کے اندر کس طرح سے اس کو شیپ دی جائے گی. ویسے تو اگر ہم یہ دیکھیں تو گزشتہ دنوں جو ہے پاکستان کی پالیٹکس میں ایک دم سے مودی کے حوالے سے ایئر انڈیا کے حوالے سے سیاسی پروپیگنڈا ہو جاتا ہے. تو بلاول صاحب کے جانے کے اعلان کے بعد کہ وہ 5 مئی کو شنگھائی کوآپریشن آرگنائزیشن تنظیم میں جا رہے ہیں اجلاس میں، جس کے اندر کوئی جو ہے اختلافی بات نہیں ہوتی بلکہ اس میں تعاون کے پروجیکٹ منصوبے اور سیاست جو ہے اس کو آگے بڑھایا جاتا ہے. لیکن یہاں پہ کچھ چیزیں اور یکدم سے ہمارے کچھ صحافیوں نے ریویل کی ہیں کہ جس سے یہ پتہ چلتا ہے کہ سابق جو ہے آرمی چیف جنرل باجوہ کس طرح انڈیا کے ساتھ انگیج تھے اور کس طرح پاکستان کا انڈیا کے حوالے سے ایک موقف کمزور ترین موقف رہا، جس کے اندر یہ بھی آیا کہ بھئی ایک تو عمران خان پارلیمنٹ آپ شاید نسیم زہرا اور حامد میر کی جو بات چیت ہے اس کا ذکر کر رہے ہیں. جی یہ وہ جو ہوئی ہے کہ بھئی انہوں نے یہ کہا باجوہ صاحب نے کہ ہمارے ٹینکوں وہ جو بات ان لوگوں نے کی ہے، اگر آرمی چیف نے یہ کہا یہ تو بہت ہی اپنا بھونڈی بات تھی جو آرمی چیف ایک پاکستان کا کہہ سکتا ہے. نہیں، بڑی غیر ذمہ دارانہ اور اسٹریٹجیکلی بڑی جو ہے اثر پذیر بات ہے کہ ساری دنیا کی نظر رکھتے ہیں. آپ 25 صحافیوں کو بٹھائیں جہاں پہ کور کمانڈر کانفرنس ہوتی ہے، وہاں بیٹھ کے 25 میں سے ایک آدمی تو باہر بات نکل ہی جاتی ہے نا. تو اس طرح ملک کے اندر کے جی آپ کے ٹینکوں کو زنگ لگا ہوا ہے اور ٹینکوں کو موو کرنے کے لیے چلے سر نصیر گوپانگ صاحب کی طرف چلتے ہیں. نصیر گوپانگ صاحب. جی فیاض صاحب. آرمی چیف کے دورے کے تاں کیے تھا ॾिसो ہی جو ریجن جو انڈو پیسفک جو انہی نے بھی پنجو شاہین قریشی صاحب ان کے ریلیٹ کयो हुयो. ہندوستان جو بلاول صاحب جو دورو ہے شنگھائی کوآپریشن آرگنائزیشن کے حوالے سے ان سॼے منظرنامے میں آرمی چیف جو دورو IMF جا ایشوز پاکستان سے जेके आहिनि. जी फैज़ साहब इंतहाई शानदार दौरो आहे. इन पंहिंजे इंट्रो में मां ॿुधायो त 4 मुल्क कहिड़ा पहिरियां हू विज़िट करे चुका आहिनि. हाणे हू चाइना जे दौरे ते आहिनि. कुरैशी साहब सां पाण पहिरियों प्रोग्राम कयोसीं ऐं हू ॿुधाइनि पिया त ईरान ऐं सऊदी अरब जे विच में चाइना जो किरदारु आहे में बि हीअं जेके पाड़ेसी मुल्क आहिनि पाकिस्तान जे जिन सां इख़्तिलाफ़ हलनि पिया था उन में बि ही अहम किरदारु अदा करे सघनि था. सो ॾिसूं था ईंदड़ ॾींहंनि में छा थो थिए. बहरहाल ज़बरदस्त दौरो आहे इहो. ऐं जीअं पाण पहिरियों में डिस्कस कंदा रहिया आहियूं घणो फोकस अवांजो रहियो आहे इन ते त सीपेक ते जेके ताला लॻा उहे इमरान खान साहब जे दौर में लॻा ऐं उहे कीअं लॻा ऐं कमु तेज़ थींदो. पर अॼु जीअं असां प्रोग्राम खां पहिरियों डिस्कस कयो पिए अॼु जेको ज़बरदस्त आर्टिकल लॻो आहे परवेज़ हुदवाई साहब जो, नामियारा जेके आहिनि हिस्टोरियन चऊं या साइंटिस्ट असांजा, उहो वरी जॾहिं असीं पढ़ूं था त असांखे ख़बर पवे थी त हिते केतिरा मसइला आहिनि. ख़ासि तौर ते जेके न रुगो चाइनीज़ पर जेके ॿियनि मज़हबनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि जॾहिं जंहिंजी दिलि चाहे जंहिं ते जेको इल्ज़ाम लॻाए छॾियो मां ख़ासि तौर ते मज़हब जे हवाले सां पोइ उन्हनि सां केतिरा मसइला पैदा थियनि था. जेको चीनी इंजीनियर ते लॻो आहे हाइड्रो पावर ते जन कमु कयो पिए अॼुकल्ह उहे अहमदाबाद में क़ैद आहिनि. सो इहे खोड़ अहिड़ा वाक़िया आहिनि. पहिरियों दासू डैम ते जन कमु पिए कयो हुते ब्लास्ट थियो हो, मूंखे यादि हूंदो कुझु चीनी इंजीनियर मारिजी विया हुआ, दहशतगर्दी जा वाक़िया. सो नो डाउट ही जेके बि दौरा थियनि था उन्हनि में इन्हनि मामलनि ते ज़रूरु ॻाल्हि ॿोल थींदी हूंदी. ऐं न रुगो आर्मी चीफ जेके आहिनि चीन जे दौरे ते वियल आहिनि पर नाणे वारा जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि इसाक डार साहब उन्हनि सां चीन जे जेका नाज़िमुल उमूर आहे उन्हनि मुलाक़ात बि कई आहे. ऐं इहे समूरा मामला जेके आहिनि सीपेक खां वठी पाकिस्तान जी सियासी माशी सूरतहाल या चाइनीज़ के जेके हिते मसइला दरपेश आहिनि उन्हनि जा जेके प्रोजेक्ट हिते हलंदड़ हुआ या जन जेके सुस्त रवी जो शिकार थी विया आहिनि यकीनन उन्हनि ते ॻाल्हि थी हूंदी. ऐं उहे जेके मामला आहिनि उहे हाणे सॉल्व थियणु खपनि. नई जेका आर्मी चीफ में बि आर्मी में बि तब्दीली थी आहे, गवर्नमेंट लेवल ते बि तब्दीली थी आहे. सो उहे मामला जेके रुकिजी विया हुआ उमीद कजे थी त हाणे उन्हनि में तेज़ी ईंदी. अच्छा कुरैशी साहब, ये जो नसीर साहब ने एक और मौजू जो हमने आज के प्रोग्राम में रखा था डॉक्टर परवेज़ हुदवाई के अपना उस आर्टिकल का रेफरेंस देते हुए कहा है, उस पर हमने कुछ एक मुख्तलिफ पैराए में मैंने उस दिन बात की थी कि अब हमारा मज़हब का जो टूल है वो कितना खौफनाक हो गया है. मैंने उस दिन भी कहा था कि उस टूल को इस्तेमाल करते हुए बीबी साहबा की बेनज़ीर भुट्टो साहबा की शहादत हो गई, उसी टूल को इस्तेमाल करते हुए सलमान तासीर साहब की शहादत हुई, उसी टूल को इस्तेमाल करते हुए
शहबाज भट्टी साहब की शहादत हुई, उसी टूल को इस्तेमाल करते हुए मिशाल खान की शहादत हुई, उसी टूल को इस्तेमाल करते हुए बशीर बिलोर और अपना हारून बिलोर साहब की शहादतें हुई। उसके अलावा हमारे मसाजिद के अंदर, हमारे इमाम बारगाहों के अंदर और तो और सूफ़ी बुजुर्गान जो है यानी दाता दरबार से लेकर अपना कलंदर लाल शहबाज की मज़ारों के ऊपर जो दहशतगर्द हमले किए गए, उसी टूल को, मज़हब के टूल को इस्तेमाल करते हुए और उसी टूल को इस्तेमाल करते हुए हमारे मासूम बच्चों को आर्मी पब्लिक स्कूल के अंदर शहीद किया गया। अभी रिसेंटली पेशावर के अंदर हमारे जिस तरह पुलिस के अफसरान को शहीद किया गया, या इस सारे अरसे के अंदर पाकिस्तानी फ़ौज के कितने जवान और अफसरान शहीद हुए हैं। 80,000 से ज़्यादा लोग पाकिस्तान के इस मज़हब के टूल के नाम पे जो वार है उसका वो अपना ईंधन बने हैं। तो ये जो मामला है कि ये इस वक्त जिस तरह आज भी अपना बात की है हमारे DGISPR के दहशतगर्द तंजीमें और उनके सहूलतकारों का कोई मज़हब, कोई नज़रिया और कोई ईमान नहीं होता, लेकिन इमरान खान साहब हमेशा ये कहते रहे हैं कि इनसे बात की जाए, और ख़ास तरह वो बलोचों की बात नहीं करते, वो कहते हैं ये अपना TTP से बात हो जाए। और बिल्कुल वाज़े कहा गया है कि TTP के गैर मुल्की एजेंसियों के साथ ताल्लुकात है, ये भी ISPR ने कहा है। अब अगर इस पैरा को हम देखें तो उसके बाद हमारे पास जो हमने तय किया था किसी ज़माने में कि हम इस सारे नेशनल एक्शन प्लान के नाम पे, जब आर्मी पब्लिक स्कूल पे हमला हुआ था, हमारे मासूम बच्चों पे हमला हुआ था, तो हमने बहैसियत एक रियासत के और रियासत के सारे इदारे, रियासत के सारे जो है अपना सतून और अवाम के मिल के हमने फैसला किया था कि हम इस बात को रद्द करेंगे और उसके लिए एक स्ट्रांग नैरेटिव बनाएंगे। वो नैरेटिव तो हमें नज़र नहीं आता। नैरेटिव तो इमरान ने वो जाके किससे पूछे बगैर उससे उनको स्पेस दे दी। तो आज जो ये हुआ है, जो ख़ास तौर पर चीनी शहरी का हुआ है, उससे पहले आपने देखा कि एक श्रीलंकन शहरी था, उसको इस तरह कर दिया गया। यहाँ सिंध के अंदर अमर जलील जैसे एक नामवर अदीब के नाम के ब्लास्फेमी का वो जारी किया गया, फतवा जारी किया गया। अरफाना मलाह साहबा हमारी जो है वो सिंध यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन की बहुत ही मारूफ जो है वो रहनुमा हैं, कितनी मरतबा वो प्रेसिडेंट रह चुकी हैं। उस प्रोफेसर के ख़िलाफ़ वो जो फतवे जारी हुए, तो ये जो फतवेबाजी है कि कोई भी मोब, कोई भी इस्लाम का ठेकेदार, मज़हब का ठेकेदार वो फतवे जारी कर दे और वो जो हम इनसिक्योर हो जाएं। आपको याद होगा कि शेरी रहमान साहबा के बारे में भी इस तरह कहा गया था। खुद एहसन इकबाल के ऊपर जो हमला हुआ था उसके पीछे भी यही रुझान आते। तो ये जो मसला चल रहा है, क्यों ना हमारी रियासत, हमारे रियासती इदारे और हमारी सियासी पार्टियां आगे आके इस सारे मामले पे एक स्ट्रांग नैरेटिव लाएं कि भाई ये मामला जो है ये अपना उसने लिखा है हमारे डॉक्टर प्रोफेसर हुद भाई साहब ने कि ये पाकिस्तान के अलावा दुनिया के किसी भी इस्लामी मुल्क के अंदर नहीं होता कि लोग जो हैं वो अपने तौर पर फतवा करें और ख़ुद फैसला कर लें कि फलां जो है वो इस जुर्म का मुर्तकिब हुआ है, वो मज़हब को इस्तेमाल करते हुए। ये सिर्फ पाकिस्तान में होता है। उसने बहुत सारे मुल्कों का नाम दिया कि सऊदी अरब से लेकर, ईरान से लेकर, जो अपना मजहबी तौर पर जहाँ पे वो समझे जाते हैं, या फिर इंडोनेशिया, मलेशिया से लेकर, या कुवैत और कतर से लेकर, या सीरिया और इराक से लेकर, या मिस्र से लेकर सूडान तक, कहीं पर भी ये इस तरह नहीं होता कि मोब कोई फतवा जारी करे और वो चाहे तो अपना बेनज़ीर भुट्टो साहब को भी कत्ल कर दे, साहबा को कत्ल कर दे, वो चाहे तो वो सलमान तासीर को शहीद कर दे, वो चाहें तो मिशाल खान को शहीद कर दें, वो चाहें तो शहबाज भट्टी को शहीद कर दें, और वो चाहें तो वो श्रीलंकन जो शहरी था उसको कत्ल कर दें, वो चाहें तो जो है अपना जिस तरह अभी दासू पे हुआ है कि चीनी शहरी को पकड़ के उसको बिल्कुल भी कर दिया। तो ये रियासत के इदारे और सियासी पार्टियां क्यों नहीं उस नैरेटिव के साथ आगे आती? अच्छा देखिए, बात ये है कि ये दर हकीकत मजहब के नाम मजहब का इस्तेमाल है, एजेंडा उसके पीछे सियासी होता है और समटाइम्स आलमी भी होता है। अब आप ये देखिए कि आपने तमाम जो जिक्र किए हैं, बीबी शहीद से लेके सलमान तासीर साहब, शहबाज भट्टी साहब तक, और तमाम हमारे मिशाल खान भी हैं और बशीर बिलोर वगैरह,
اور مزارات اور ہمارے دانشوروں عمر جلیل صاحب، عرفان ملا اور ایون شہری رحمان صاحب، یہ تمام، اور ہمارے پروفیسر جو پڑھا رہے ہیں، جو 10 سال سے جو ہے بڑے اسکالرشپ باہر سے لے کے پڑھ کے آئے ہیں، اور انہوں نے پاکستان کا انتخاب کیا، اور وہ آج 10 سال سے جیلوں میں پڑے ہیں، اور ان کے وکیلوں کو جو آئی رحمان صاحب کے بھانجے تھے، کیس لینے پر جو ہے شہید کر دیا گیا، قتل کر دیا گیا. تو کہنے کا مقصد ہے کہ اس کا پس منظر اگر سمجھا جائے تو میں اس سے بھی پیچھے جانا چاہوں گا پاکستان کی اس نوجوان جو ہے ویورشپ سے، کہ جب سب سے پہلے منتخب وزیر اعظم ذوالفقار علی بھٹو نے یہاں پر ملک میں انتخابات کرائے گئے تو اس میں دھاندلی کا جو ہے رویا گیا، اور نظام مصطفیٰ کی تحریک چلائی گئی، اور اس کے اندر نظام مصطفیٰ کی جو ہے ایک اس طرح کی قوالیوں والا سین ہوتا تھا کہ بڑے بڑے لوگوں کے جذبات کو وہ کیا قریشی جاتا صاحب تھا کہ ایک ملک وقفہ کے لیتے اندر ہیں، نظام تھوڑا ٹیکنیکل مصطفیٰ پرابلم رائج ہے، ہونے وقفہ جا لیتے رہا ہیں، ہے. وقفے کے بعد اور آ کے آپ سے بات چیت ٹھیک ہے، یہیں سے اور شروع کرتے ہیں. ناظرین وقفہ اٹھو تھا، وقفے کا موٹی پروگرام کرتے بداتا کر رہے ہیں. ویلکم بیک ناظرین، اچھوت پروگرام جس سلسلے کے ودھایوں گفتگو ہلندڑ ہوئی ودندڑ انتہا پسندی مذہبی جو استعمال اسانجی سیاست کے اندر ان جو دہشت گردی کے حوالے سے ان تے شاہین قریشی صاحب کی گفتگو ہلندڑ ہوئی. اچھو تو ان گفتگو اتنا کنٹینیو. جی قریشی صاحب. جی، تو ہماری یہی بات ہو رہی تھی کہ مذہب کو سیاست کے لیے بہت زیادہ استعمال کیا گیا، اور اس معاشرے کو کئی دہائیاں پیچھے پھینک دیا گیا، اور انسانیت کا اسے بہت زیادہ نقصان ہوا کہ یہاں پر تنگ نظری اور انسانوں کے مابین جو ہے محبتوں کی جگہ نفرتیں اور تقسیم کا سلسلہ آج بھی چلتے چلتے یہاں تک آ گیا ہے جو ہم عمران کے دور میں دیکھ رہے ہیں کہ اس سے پہلے بھی مذہبی گروہ بنتے ہیں، اور وہ پلان ہوتا ہے کہ وہ 10,000 ووٹ اس کے کم ہو جائیں گے، 20,000 ووٹ اس کے کم ہو جائیں گے. یہ مذہب کا نہیں ہے، یہ مذہب کے استعمال کا مسئلہ ہے، جس کے اندر لوگوں کی ووٹ کی طاقت کو ڈیوائیڈ کر کے مطلوبہ نتائج لیے جاتے ہیں. تو کہنے کا مقصد ہے، ہم نے مختصراً جو بھی ذکر کیا کہ ذوالفقار علی بھٹو شہید کے دور میں پی این اے کی تحریک، جسے ہم غدر کے نام سے بھی یاد رکھتے ہیں، اس کے بعد بی بی شہید کے دور میں جماعت اسلامی نے لیاقت باغ میں ایک جلسہ کیا تھا، جہاں پہ ایک بڑے معتبر جو ہیں وہ ہمارے ساتھ یونیورسٹی میں پڑھتے رہے اسلامی جمعیت طلباء کے رہنما، انہوں نے ہمیں بتایا تھا کہ ہمیں 4-5 ڈیڈ باڈیز مل گئیں تو ہمارا مسئلہ حل ہو جائے گا. تو بی بی شہید کے تدبر کی وجہ سے وہ 4-5 ڈیڈ باڈیز نہیں ملی تھی. تو ہمیں اس میں کوئی کنفیوژن نہیں ہے کہ یہاں پر مذہب کو سیاسی ڈی اسٹیبلائزیشن کے لیے استعمال اسی طرح ہوتا ہے جس طرح یہاں پر فوج کو کیا گیا، جس طرح یہاں پارلیمنٹ کے خلاف تمام کاروائیاں کرنے کے لیے عدلیہ کو استعمال کیا گیا. اور یہ تمام جو طریقہ کار ہیں اس میں مذہب کا استعمال بھی ایک بہت اہمیت کا حامل ہے، کیونکہ اس میں لوگوں کے جذبات کو ابھار کر، لیکن اس کی شروعات مذہب کا نام لے کے اس کو ملیٹنسی کی طرف لے جانا، اس کو پیٹرنائز کرنا، اس کو آرگنائز کرنا، یہ تو جنرل ضیاء الحق کا کارنامہ ہے جس کو آج تک ہم کچھ نہیں کہتے. اس کے بعد فیاض صاحب ڈالروں کی گیم ہو گئی، افغان جہاد آ گیا. جب ڈالر آ گئے تو ان لوگوں نے مدارس کے نام پر، میں آپ کو آج بتاتا ہوں کہ میں جرمنی اپنے وزٹ پہ گیا، مجھے کسی نے کہا آپ کہاں رہتے ہیں؟ تو میں نے کہا لاہور میں. کہنے لگے رائے ونڈ کے لیے ہم آپ کو $1 ملین دیتے ہیں، آپ مدرسہ بنا دیں. آپ یقین کیجئے وہاں افغان رہنما گل بدین وغیرہ لوگ آئے ہوئے تھے. تو یہ میرے ملک کے اندر اوپن ہوا، بہت اوپن ہوا کہ لاکھوں کی تعداد میں مدارس بنائے گئے، اور ان غریبوں کے بچوں کو بارود بنا کر استعمال کیا گیا. ان کی ذہن سازی مخصوص انداز میں کی گئی کہ قوم آنے والے دور میں، یہ نہیں کہ آج، آنے والے دور میں بھی اس کے نتائج بھگتے گی. اچھا قریشی صاحب، اب جو ہے نا ہمارے پاس ٹائم کنسٹرینٹ ہے، تو آخری جو ٹاپک ہے ہمارا وہ ہے اپنا تو اس میں ہم آپ کل کا اجلاس اور پرسوں کا اپنا جو ہے سپریم کورٹ کی ہیئرنگ. ہماری بات ہو رہی ہے تو اس کا مطلب ہے کہ اس ملک کے اندر جمہوریت کو مسائل رہتے ہیں، تو جہاں پر جو ہے چارٹر آف ڈیموکریسی کی ضرورت ہے، اقتصادی بحران ہے، اس لیے چارٹر آف اکانومی کی ضرورت ہے. اسی طرح کوئی ایسا سماجی جو ہے چارٹر بھی بنانا پڑے گا
जिसके अंदर बहुत क्लैरिटी के साथ ये हो कि मजहब की सियासत में इस्तेमाल को रोका जाए और उस पर चाहे कानून साजी की जाए। और इसमें क्योंकि अभी मैं एक जुमला आखिरी कहना चाहूँगा कि जो DGISPR साहब का एक जुमला है जो मैंने सुना कि वो भी ये कह रहे थे कि सियासत और मजहब के इस्तेमाल से और रंग देने से जो है फौज के ऊपर के इदारे पे बड़े गलत नुकसान होते हैं। और आपने गुज़िश्ता प्रोग्राम में जिक्र भी कर दिया था कि किस तरह यहाँ तक कि हमारे कौमी नसीर गोपांग साहब आखिरी टॉपिक जो का पंहिंजो नसीर गोपांग साहब आखिरी टॉपिक सुभाणे इजलास थींदो ऐं परीं हियरिंग थींदी। ठीकु आहे पैसा मुख़्तसिर आऊं बि चाहींदुसि मज़हब वारे मामले ते अवां ॻाल्हाए थो तमामु मुख़्तसिर मोड ते ॻाल्हाइण पियो चाहियो त सिंध में ही मामिलो ॾाढो संगीन थींदो पियो वञे। अवांजी नज़र में आहे कुछ केसिस के अवां ॻणायो अमर जलील साहब जो केस हुजे, प्रोफेसर इरफाना मल्ला साहिबा जो केस हुजे, प्रोफेसर नौतन जो ईअं ई केस आहे घोटकी सां तालुक़ रखंदड़ थरपारकर जो हिकिड़ो नौजवान आहे उन पंहिंजे दोस्त जे वफ़ात ते हिकिड़ो स्टेटस लिखियो उहो अंदरि पियो आहे। ईअं ई जेकॾहिं असीं ॾिसूं था न त हाणे ताज़ो ठटे जी जेका मस्जिद आहे उन में को शादीशुदा जोड़ो वियो उन्हनि खां उते तस्वीर कढाई उन खां पोइ उनखे जेको रंग ॾिनो वियो सो सभिनी खे असां हथ ॿधी अपील कंदासीं त ही तमामु हिकिड़ो ख़तरनाक खेल आहे या रांदि आहे उनखे रोकणु खपे। उन में रियासत जो इंतहाई अहम किरदारु थी सघे थो त मज़हब जो जेको ग़लति इस्तेमालु जेके बि धुरियूं कनि थियूं उन्हनि खे असां सभिनी खे रोकणो पवंदो। ख़ासि तौर ते जेके असांजा मज़हबी आलिम सगोरा आहिनि मज़हबी पार्टियूं आहिनि उन्हनि खे बि पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। ऐं उन्हनि खे चवंदुसि इहो ई असांजा मदरसा जेके न जीअं कुरैशी साहब ॻाल्हि कोन कई बिल्कुलु फॉरेन फंडिंग हुजे रियाल हुजनि डॉलर्स हुजनि उन खां जॾहिं आज़ादु हुआ उन्हनि ते उन्हनि जी नज़र न हुई। तव्हां ॾिठो त असांजा जेके मदरसा आहिनि उहे कंहिं बि हिकु फ़िरके या कंहिं बि हिकु नज़रिए जी तर्जमानी कोन कंदा हुआ बल्कि असांजा मदरसा दुनिया जी अॻुवाणी करे रहिया हुआ। नंढिड़ो मिसाल ॾींदुसि मदरसो हो जेको मोहम्मद सिद्दीक मौलाना मोहम्मद सिद्दीक खॾे वारो मशहूरु आहे कराची में लियारी वारे इलाइक़े में मदरसा मज़हर उलूम जंहिंमें गांधी साहब जेके आहिनि उहे उते आया, फ़लस्तीन जा लीडर उते आया, खिलाफ़त तहरीक हुजे, रेशमी रुमाल तहरीक हुजे, अलाए केतिरनि दुनिया जे तहरीकुनि जी जेका आहे उन मदरसे अॻुवाणी पे कई ऐं उहो दुनिया लेवल ते उन्हनि जो कमु उहो ईअं कोन हुआ त पसंदि नापसंदि जे बुनियाद ते हिक ॿिए ते इल्ज़ाम हणजनि। ऐं हिकु ॿिनि ॾींहंनि खां हिकु मैसेज ॾाढो वायरल आहे त अॼुकल्ह माण्हुनि जा जेके आहिनि फेसबुक अकाउंट हैक थियनि था, पोइ फैश तस्वीरूं वीडियोज़ बि शेयर थियनि थियूं। ख़ासि तौर ते जेका ख़तरनाक ॻाल्हि आहे इहा रिकॉर्ड ते अचणु खपे त मज़हबी क़िस्म जा जेके स्टेटस आहिनि या मवाद उहो उन अकाउंट तां शेयर कयो थो वञे पोइ जंहिं माण्हू खे माराइणो हुजे जंहिं माण्हू ते मज़हब जो जेको आहे सो तौहीन जो इल्ज़ाम लॻाइणो हुजे उनजा अकाउंट हैक करे ऐं उनखे अहिड़े क़िस्म जी सज़ा ॾिनी थी वञे। सो इन ते बि जेके असांजा साइबर सिक्योरिटी जा इदारा आहिनि उन्हनि खे ज़रूरु गौर वीचार करणु खपे। असांजी रियासत खे बि उन ते ज़रूरु गौर फिक्र करणु खपे। इहो ॾाढो ख़तरनाक ट्रेंड आहे जेको असांखे तबाही ॾांहुं वठी पियो वञे। सवाल जो मुंहिंजे ख्याल में सुभाणे जेको इजलास थिए पियो ऐं परीं हेयरिंग आहे सुभाणे वारे इजलास जे हवाले सां कुझु माण्हुनि जो इहो बि ख़्यालु आहे त हीअ जेके मुख़्तलिफ़ ऑडियोज़ आयूं आहिनि अव्हांजे साम्हूं आहे कॾहिं सस जी ऑडियो थी अचे कॾहिं साखम निसार जी थी अचे ऐं उनखां पोइ जेका समूरी सूरत हाल उहा वाज़े थिए पई ऐं घणे अरसे खां नवाज़ लीग हुजे पीपल्स पार्टी हुजे मौलाना हुजे उहे इहे दाहूं करे रहिया हुआ त इमरान ख़ान साहब जा जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि जी बाक़ियात स्टिल मौजूदु आहे उहा कमु करे पई। मूंखे त हैरत इहा इन ॻाल्हि जी पई थिए थी का पहिरीं ऑडियो कोन आयूं आहिनि पहिरियां बि अची चुकियूं आहिनि पर उन ते हुकूमत जो को एक्शन असांखे नज़र कोन थो अचे। ऐं इन्हनि हुकुमराननि खे इहो यादि रखणु खपे जेकॾहिं अव्हां एक्शन में न ईंदा इहे माण्हू न रुगो सियासी माशी या हीअं जेको आइनी बहरान पैदा थियो आहे उन्हनि जा ज़िम्मेवार इहे धुरियूं आहिनि जंहिंजो जी कुरैशी साहब में एक जुमला ॻोठाणा माण्हू आहियूं पाण खे ख़बर आहे न जॾहिं नंढियूं नंढियूं हल्कियूं हल्कियूं रूणियूं पवंदियूं आहिनि जॾहिं उन रूणियुनि खे बंदि न कबो आहे पोइ वॾो हिकिड़ो घारो लॻंदो आहे पोइ सभु कुझु लोड़े छॾींदो आहे। सो ही नंढियूं नंढियूं ऑडियो कॉल्स जेके आहिनि मुंहिंजी नज़र में रूणियूं आहिनि उन्हनि खे रोकणो पवंदो उन्हनि किरदारनि खे ज़ाहिर कचहरे में आणणो पवंदो न आणींदा त हुकूमत अञा वधीक लोड़ींदी। बाक़ी सुभाणे वारे इजलास जे हवाले सां मुख़्तलिफ़ ख़बरूं आहिनि मूं वटि जेके कुझु सोर्सिस जे थ्रू इतला आहिनि इहे ई आहिनि त हुकूमत पंहिंजे इत्तेहादियुनि खे ज़रूरु शहबाज शरीफ़ साहब सुभाणे आगाह कंदो। मे बी जेके कुझु तकरारी जजिस आहिनि उन्हनि जे हवाले सां को एग्ज़ेक्टिव ऑर्डर वग़ैरह अचे या छा अहिड़े क़िस्म जो बि गौर फिक्र ज़रूरु थिए पियो। हाणे उहो केतिरो जेको आइनी कानूनी हूंदो ऐं इहो करण सां
छा ही हुकूमत जेका आहे सा इन बहरान में निकिरंदी या बहितर उन बहरान में फासंदी। सुभाणे में बि इन मामले ते ज़रूरु डिस्कशन थींदी ऐं जेकॾहिं सभु मुतफ़िक़ थियनि था ख़ासि तौर ते टे जज अहिड़ा आहिनि जिन जे लाइ चयो थो वञे त में बि उन्हनि जे लाइ को एग्ज़ेक्टिव ऑर्डर अचे काबीना मंज़ूरी ॾिए पोइ इहो मामलो पार्लियामेंट में वञे ऐं पोइ फाइज़ ईसा साहब अची ज़िम्मेवारी संभालनि ऐं जो हिकिड़ो आइनी बहरान आहे में बि इहो ख़त्म थिए। आप क्या समझते हैं कल का इजलास क्या कमेटी बनाई जाएगी कि हमने अपनी कमेटी बना दी, क्योंकि अब तक जो हुकूमत ने एफर्ट लिए हैं उसको खान साहब ने रद्द कर दिया है। वो कहते हैं कि असद कैसर को मैंडेट ही नहीं था, मैंडेट शाह महमूद कुरैशी के साथ था। अब जो आपका राब्ता है उसको हम नहीं मानते। सोचें कि जो वो कह रहे हैं कि परसों एक बहुत बड़ा फैसला होने जा रहा है, उससे तो ये लगता है कि जो है इमरान खान को उस फैसले का पता है, क्योंकि उनकी मोहतरमा सास साहिबा की जो है राफिया तारिक रहीम से जो बात चल रही है, इस पे मुझे एक वजाहत हमारे नाजरीन के लिए बहुत ज़रूरी है, ख़ास तौर पे नौजवानों के लिए, कि तारिक रहीम साहब बीबी शहीद के दौर में उन्हें गवर्नर भी बनाया गया और उन्हें काफ़ी सारी जो है सियासी अमल में डाला गया, लेकिन उससे पहले उनकी अहलिया, ये जो कहते हैं ना घरेलू औरतें, राफिया तारिक रहीम जो हैं सुमरो साहब की हुकूमत में MNA रही मखसूस नशिस्तों पर, और जो है वो मीडिया के साथ मनूवरिंग करती रही। जब तरबेला की 3rd टनल के अंदर वो आता था तो ये खबरें लगवाती थी ताकि उसके ऊपर जनरल सफदर भट्ट जो हैं वो वापडा के चेयरमैन थे, और ताकि उसके ऊपर वो तहरीक इस्तिकाफ जमा हो कि हमें डार्क में रखा जा रहा है। तो ये घरेलू बातें नहीं है, ये हमारे लिए मोहतरम है बतौर खवातीन के, लेकिन ये बड़े सियासी और असम्बलियाँ और कानूनी मामलात में इंस्ट्रूमेंट बन रही हैं। और ये जो गुज़िश्ता रोज़ इमरान खान ने कहा है कि एक बड़ा फैसला आने वाला है, तो ये मैं ये समझता हूँ कि ये लड़ाई अपने फाइनल स्टेज पे जाएगी कि अगर वो नाअहली की तरफ जाएंगे तो सुप्रीम कोर्ट लड़ाई के अपने ब्रदर फाइनल जजेस स्टेज जो पे हैं जाएगी। बड़ी वो इसको मेहरबानी शाहिन मुज़ाहमत कुरैशी साहब, करेंगे। आपकी बड़ी मेहरबानी। नसीर गोपांग साहब तव्हांजी वॾी मेहरबानी। नाज़रीन, गुफ्तगू तव्हां ॿुधी प्रोग्राम डिबेट में अॼु अहम मौज़ूअनि ते असां गुफ्तगू कईसूं। इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइच ऐं असांजे ॿिन्ही पैनलिस्ट खे ॾींदा इजाज़त। सुधाईंदा।